ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कंदासीं। कराची में EVLC पुलिस कार्रवाई कंदे 6 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कई पिया। कराची में AVLC पुलिस कार्रवाई कंदे 6 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस चवण आहे त कार्रवाई दौरान कार चोरी कंदे 6 जवाबदारन के गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान गिरफ्तार थियल जवाबदारन वटां 4 गाड़ियूं बि हथ कयूं वियूं आहिनि। पुलिस मूजिब गिरफ्तार थियलनि में मोहम्मद सलीम, तिला खान, जलील ए इस्माइल आफरीदी शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कई पिया। कराची में AVLC पुलिस कार्रवाई कंदे 6 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। कराची में ब्रेकिंग न्यूज़ हवासा शेयर कई पिया। कराची में AVLC पुलिस कार्रवाई कंदे 6 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस चवण आहे त कार्रवाई दौरान कार चोरी कंदड़ 6 जवाबदारन के गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान गिरफ्तार थियल जवाबदारन वटां 4 गाड़ियूं बि हथ कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कई पिया। कराची में AVLC पुलिस कार्रवाई कंदे 6 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस चवण आहे त कार्रवाई दौरान कार चोरी कंदड़ 6 जवाबदारन के गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान गिरफ्तार थियल जवाबदारन वटां 4 गाड़ियूं बि हथ कयूं वियूं आहिनि। कराची में अपडेट्स बंद कंदासीं। साक सरकी खान जी साक अॻु जो बिल्कुल मालूम देखो AVLC पारां जेको आहे कार्रवाई कई हुई है, जिनमें कार्रवाई के दौरान 4 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। जॾहिं जवाबदारन के कब्जे में जेको फुरथियल कारूं आहिनि उहे बि हथ कयूं आहिनि। तक़रीबन 4 जेके जवाबदारन उन्हनि जे कब्जे में 3 जेकी गाॾियूं आहिनि उहे हथ कयूं आहिनि, जंहिंमें करोला, GLI ऐं एक्टिवा जेकी कार आहे उहा हथ कई हुई आहे। जॾहिं त पुलिस ॼणे त जेके जवाबदार आहिनि उहे कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि तो कारूं चोरी करे विकिरो कंदा हुआ ऐं जवाबदारनि में मोहम्मद सलीम, फारूक ऐं तला खान उर्फ आगा खान शामिल आहिनि। जंहिंमें ॿुधायो आहे त जेके जवाबदार आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि तो चोरी करे कारूं उहे बलोचिस्तान में वञी विकिरो कंदा हुआ। जॾहिं त जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उन्हनि जो जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे उहो बि हथ कयो पियो वञे। इहो SSP AVLC जो चवणु आहे। जॾहिं त जेके जवाबदार आहिनि उहे जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि तो कारूं चोरी करे बलोचिस्तान में विकिरो करे वरी वापसि कराची ईंदा हुया। ॿुधायो आहे त जेके जवाबदार आहिनि उहे तारिक रोड, गुलिस्तान जोर ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके वॾियूं कारियूं आहिनि 1300 खां 1800 जेके CC गाॾियूं आहिनि उहे चोरियूं करे बलोचिस्तान विकिरो करण खां पोइ वापसि ईंदा हुया। अॼु AVLC कार्रवाई कई आहे, जंहिंमें 4 जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जिन्हनि जे कब्जे में 3 जेके गाॾियूं आहिनि उहे बि हथ कयूं आहिनि। SSP AVLC जो चवणु आहे त जेके जवाबदार आहिनि उहे पहिरियां बि गिरफ़्तार थी जेल वञी चुका आहिनि ऐं हाणे बि जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे। ऐं SSP AVLC जो चवणु आहे त जेके जवाबदारनि जा ॿिया साथी आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ बि जेके छापा आहिनि उहे हणिया पिया वञनि। महिरबानी साक अॻु करण जे लाइ।